मां बाबा साईं के चवां थी त हाणे अदा मल्हार जी शादी में देर न कन। हाँ चांडू, तू ही का तकड़ कर, बाकी मल्हार तो सुस्ता है, पर मुझे डपा वही न को मसलो थी पे। तू ॾाढी वहमी आई मूमल। हाणे जॾहिं ॿिन्ही खानदाननि में फितनो ख़त्म थी चुको आहे त पोइ छा मसलो थींदो? चांडू की तोखे खबर ना है, मोहब्बत जो पंध कंडन जी वाट ते थींदो है। बियो इहो तो चवंदा ना है न, अज जो कम सुभाणे ते न छड़जे। साह न वञई, मां तव्हां ॿिन्ही जो जल्दी को बंदोबस्त करायां थी। भला तो पंहिंजे बारे में छा सोचियो आहे? मुंहिंजे बारे में छा? तो जो ॿुधायो हो कल तो तुआरो ज़हर अली साहब असांजे इलाके में पुलिस वारो थी अचे पियो। हाँ सच्ची, ज़रा लिखे मूं सरप्राइज ॾियण जो सोचियो आहे। सरप्राइज माना? साले छा ॻाल्हि आहे? तू परेशान वेठो आहीं अकेलो? दिल ऐं दिमाग़ जे विच में झेड़ो हली रहियो आहे। ॾाढो परेशान आहे, सम्झ में नथो अचे त छा कयां। इहा तुंहिंजी हालत जूने जे अचण खां पोइ थी आहे। ऐं इहो केरु हुयो? ॾाढो राणो नालो आहे हिन घोड़े जो। ऐं सच पुछी त जीअं इहो मूंखे कुझु ॿुधायो वियो आहे त सम्झ मुंहिंजे दिलि जे बुनियादनि खे लोॾी वियो आहे। दिल त चए थी हींअर जो हींअर गुज़र ख़ान जे ॻोठ वञाए उन जा गभा गभा करे कुतनि खे खाराए छॾियां ऐं उन जे पीउ नौरोज़ ख़ान जी क़बर खे वञी बाहि ॾेई छॾियां त इन्हनि खे ख़बर पई त परावन बचन में हथ कीअं विझिबो आहे। आख़िर ॻाल्हि छा आहे? बिजार ख़ान सां तूं एतिरी कई आहे, मतां ओॾां वञी तूं। मूं अधी ऐं मुंहिंजे भाउ गुंगे अधु ज़िंदगी हिन एहसास में गुज़ारे छॾी त असांजो पीउ मरिजी वियो आहे। असां छोरा छिना ऐं लावारस आहियूं। अॼु ख़बर पई त मुंहिंजो पीउ ज़िंदा आहे, जहिड़ो हाल हयात आहे। ऐं नौरोज़ ख़ान जे ज़माने खां वठी इन पूनी कोट में क़ैद वारी ज़िंदगी पियो थो गुज़ारे। छा तोखे यकीन आहे त तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे या बिजार ख़ान जी या का चाल आहे जो तोॾे माण्हू मोकिलियो अथई? असल में जिते बाबा साईं क़ैद आहे न, इहो ॾाढो उन कोट जो चौकीदार। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।